डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक सांगड़ SSP सांगड़ गुलाम नबी कीरो की सदारत हेठ मुहर्रम अल हराम 2024 जे इंतजामन ऐं सिक्योरिटी प्लान की तैयारी जे लाइ अहम इजलास थियो। इजलास में ॿिन्ही मुखालिफ़ फ़िक़र जे आलमनि, मज़हबी अॻवाननि, जुलूसनि ऐं मजलिसनि जे मुंतज़मीन उहिदेदारनि ख़ासि शिरकत कई ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं तजवीज़ूं पेश कयूं। शिरकत कंदड़नि तजवीज़ूं ॾिनियूं त मजालिस जे वक़्ति लोड शेडिंग खां पासो करण जो सलाहूं ॾिनियूं, ट्रैफ़िक जी रफ़वानी खे यक़ीनी बणायो वञे, औरतुनि जे मजलिसनि ते इज़ाफ़ी लेडी पुलिस मुक़ररु कई वञे, इमाम बारगाहनि खां अलावा मस्जिदनि में थींदड़ प्रोग्राम खे मुकमल सिक्योरिटी फ़राहम कई वञे, जुलूस जे रस्तनि तां हद दख़लियूं पिणु ख़तमु कयूं वञनि। उन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो त माज़ी में शरपसंदनि जी सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि जी सख़्त निगरानी कई वञे। सभिनी शिरकत कंदड़नि उन ॻाल्हि जो इज़हार कंदे चयो त सांगड़ ज़िलो हमेशह अमन जो घोड़ो रहियो आहे ऐं ॿिन्हिनि मुखातिब हमेशह इंतिज़ामिया जे सहकार सां ज़िले जी अमन अमान खे बरक़रार रखियो ऐं अॻिते बि भरपूर तावन जो यकीन ॾियारियो आहे। SSP सांगड़ गुलाम नबी कीरो चयो त मुहर्रम अल हराम दौरान अज़ादारनि, मजलिस, मातमी जुलूसनि, मस्जिद, इमाम बारगाहनि समेत तमामु इबादत गाहुनि जी हिफ़ाज़त क़दमनि खे मुकमल निगरानी खे यकीनी बणायो वञे।